थींदो आहे त हिकिड़ा संत उहे ॾाढे भाव सां भागवत कथा कंदा ऐं भॻवान सां ॾाढो प्रेम, ॾाढो सिक, ॾाढी श्रद्धा, भॻवान सां एॾो प्रेम हुयो, एॾो प्रेम हुयो। ऐं उहो प्रेम कीअं थियो त उन्हनि संतनि ॿुधायो, चयूं भागवत कंदे कंदे प्रेम थी वियो। जॾहिं शुरू कई तॾहिं प्रेम अहिड़ो न हुयो। उन्हनि पाण चयो कि जॾहिं शुरू कई तॾहिं अहिड़ो प्रेम न हुयो, पर कंदे कंदे प्रेम थी वियो। हाणे त अहिड़ो प्रेम थी वियो कि बसि उन कृष्ण जे अलावा ॿियो कुझु नज़र ई न ईंदो आहे, उन भॻवान जे बिना त चैन न ईंदो आहे। पोइ एॾी सुंदर उन्हनि हिकिड़ी घटना ॿुधाई संतनि जो नालो त यादि कोन्हे भाई, पर ॾाढी सुंदर उन्हनि घटना ॿुधाई। चयूं कि काफ़ी समय पहिरियों जी ॻाल्हि, भागवत कथा हिकिड़े शहर में संतनि जी हले पई। पहिरियों ॾींहुं शुरू थियो बढ़िया, गौकर्ण महाराज जी कथा हली, महात्म कथा हली भागवत जी। ॿियो ॾींहुं गुज़रियो, टियों ॾींहुं गुज़रियो, भक्तनि जी कथाऊं, खूब आनंद अचे, संगत खे खूब मौज अचे। ईअं कंदे कंदे चौथे ॾींहुं भॻवान जो प्राकट्य उत्सव थियो। पंजे ॾींहुं भॻवान जी बाल लीला हलंदी आहे न भाई, बाल लीला शुरू थी। उनमें माखन चोरी जी कथाऊं हलियूं, लीलाऊं हलियूं भॻवान जी। माखन चोरी खां पोइ हिकिड़ी कथा ईंदी अथव भाई, जेको भॻवान खे माता यशोदा उखल सां ॿधंदी आहे, हा न भाई, उखल वारी कथा आई। त उहे कथा हले पई, अञा विच में हुई, भॻवान खे माता यशोदा ॿधी रखियो। इहे संत ॿुधाइनि पिया कथा। घड़ीअ में ध्यानु वियो कि भैया अब तो 7 बजने वाला है, अब आपको छुट्टी देनी पड़ेगी। कथा उते ई उन्हनि विराम कई कि भॻवान खे उते उखल में ई ॿधी रखो, सुभाणे अची करे खोलींदासीं। बलराम भैया भी कॾहिं कॾहिं कंदा आहिनि न भाई, है न भाई, राम जी हाणे बन में पहुता आहिनि, चओ हरे राम, त हलो भाई कुझु ॾींहं हाणे बन में ई रहनि, पोइ असां बड़ौदा घुमी अचूं। चओ हरे राम। ऐं वीचारा राम जी बन में ई घुमंदा रहनि। पहिरियों ई 14 साल घुमिया आहिनि, 8 ॾींहं ॿिया घुमनि। चओ जय श्री कृष्ण। तो संतन भी यही कहो कि आज भगवान को उखल से बंधे रहने दो, आगे की कथा हम आपको कल सुनाएंगे। इतनी कथा विराम थी, बढ़िया आरती थी वही, सभिनीनि प्रसाद वरितो, सब पंहिंजे पंहिंजे घर विया। वो महात्मा जेके कथा पिया कनि उहे पंहिंजे घर विया। राति जो उन्हनि आराम कयो। उन्हनि जे घर चोरी थी वई, संतनि जे घर। हाणे चोर बि संतनि खे बि नथा छॾनि। हाँ, चओ हरे राम। राजेश्वरानंद महाराज हूंदा, उहे चवंदा घटि में घटि चोरनि खे बि कानून ठाहिणो खपे, संतनि खे त छॾनि भाई। हाँ, चओ हरे राम। हाणे चोर चोरी करे हली विया, लुटेरा लूट मार करे हली विया। जेको बि सामान संतनि जे घर थोरो घणो हुयो उहो बि सभु चुराए करे हली विया। संतनि जी निंड खुली, अरे चोरी थी वई यार, जेको थोरो घणो सामान हुयो घर में, राशन बि न छॾे विया, कुझु बि न छॾे विया। त हाणे गुस्सो बि आयो, अगरि संतनि खे नाराज़ बि थिया त भॻवान जे सिवा ॿियो कंहिंखे सुञाणनि ई कोन। भॻवान ते गुस्सो कढणु लॻा कि वाह, असां तुंहिंजी कथाऊं कयूं, भागवत पढ़ूं, कथा करे करे सभिनीनि खे प्रेम जगायूं, हेॾी संगत अचे ऐं तूं असांजे घर ई चोरी कराए। चओ हरे राम। ए त प्रभु ठीकु न आहे। छा फ़ाइदो पोइ तुंहिंजी कथा करण जो, तूं रक्षा न पियो करे सघे, चोरनि खे भॼाए न पियो सघे। ई भॻवान खे जेॾी महिल ॻाल्हाइण लॻा त भॻवान उन्हनि खे आवाज़ ॾिनी। भॻवान आवाज़ ॾिनी, चई अरे ओ बाबा गुस्सो न कर भाई, ॾाढो तो चिल्लाए, तूं गुस्सो छाजे लाइ थो करे? चई गुस्सो न कयां त छा कयां, असां हिते तुंहिंजी भक्ति कयूं, असांजे घरनि में ई चोरियूं थियनि, तूं पहिरेदारी करे सघे पियो न, तूं रक्षा छो न कई? तूं चाहे त बचाए न पियो सघे? भॻवान चयो हा हा, मां चाहियां हा त बचाए सघां पियो, पोइ वो रक्षा छो न कए? चए तूं मूंखे उखल सां जो ॿधी रखियो हुई। चओ हरे राम। मतलब चई यादि कर, कथा काथे पहुती है? भागवत कथा उखल ते ॿधे रखियो हुई न, खोलियो काथे? चए जो भॻवान खे सुभाणे खोलींदासीं। त भॻवान अगरि ॿधियल आहे त पोइ चोर कीअं पकड़ में ईंदो भैया? तॾहिं भॻवान चयो बाबा तोखे ॻाल्हि ॿुधायां, इहे चोर त 4 ॾींहंनि खां तुंहिंजे घर अचनि पिया चोरी करण जे लाइ, पर मां खुलियल हुयुमि त रक्षा पियो कयां। चओ हरे राम। अॼु तूं ॿधी रखियो मूंखे। अरे संत जे अखियुनि में आंसू अची विया। चओ हरे राम। हाणे ॿुधायो कोई रस्सी भॻवान खे ॿधी सघे थी छा भाई उखल में? संत कथा कई, भॻवान ॿधिजी आहे? रस्सी न ॿधियो, संत जे भाव भॻवान खे ॿधी रखियो।
चओ हरे राम। भगवान चयो मां तुंहिंजे भाव जे कारण बधियल हुयुमि। संत भी भावुक थी विया कि मूंखे लॻंदो कि मां ई केवल प्रेम कंदो आहियां, प्रेम सां कथा ॿुधाईंदो आहियां ऐं ॿुधण वारा बसि ॿुधी हली वेंदा आहिनि। पर न, जहिड़ी जहिड़ी कथा ॿुधायां थो, जहिड़े भाव सां, भगवान भी उन भाव सां उहो कथा जो श्रवण भी कनि था, वरी गॾोगॾु पालन भी कनि था। चओ हरे राम। अहिड़ा भगवान श्री कृष्ण गोविंद।